अफगानिस्तान सभ खां वधीक गैर महफूज़ मुल्कनि में शामिल थी वियो आहे। इंस्टीट्यूट फॉर इकनॉमिक्स एंड पीस जी रिपोर्ट में आलमी अमन इंडेक्स अफगानिस्तान की घटिताई आई है। रिपोर्ट मूजिब अफगान तालिबान हुकूमत दौरान अफगानिस्तान में सिक्योरिटी बहरान शिद्दत इख्तियार करे पियो। रिपोर्ट मूजिब अफगानिस्तान आलमी दर्जाबंदी में 163 मां 158 नंबर ते पहुंची पियो। अफगानिस्तान में अमन की सूरत हाल गुज़िरियल साल की भेट में खराब है। अवां खे ख़बर ॾियूं पिया अफगानिस्तान सभ खां वधीक गैर महफूज़ मुल्कनि में शामिल थी वियो आहे। इंस्टीट्यूट फॉर इकनॉमिक्स एंड पीस जी रिपोर्ट में आलमी अमन इंडेक्स अफगानिस्तान की घटिताई आई है। रिपोर्ट मूजिब अफगान तालिबान हुकूमत दौरान अफगानिस्तान में सिक्योरिटी बहरान शिद्दत इख्तियार करे वियो। IEP जी रिपोर्ट मूजिब अफगानिस्तान आलमी दर्जाबंदी में 163 मां 158 नंबर ते पहुंची पियो। अफगानिस्तान में अमन की सूरत हाल गुज़िरियल साल की भेट में खराब थी है। IEP रिपोर्ट मूजिब अमन की शरह 0.28% घटिजी वई है। तालिबान हुकूमत में गुरबत और सिक्योरिटी खदशा पाड़ेसरी मुल्कनि लाइ मुसलसल खतरा पैदा करे रहा आहिनि। अफगानिस्तान सभ खां वधीक गैर महफूज़ मुल्कनि में शामिल थी वियो आहे। इंस्टीट्यूट फॉर इकनॉमिक्स एंड पीस जी रिपोर्ट में आलमी अमन इंडेक्स अफगानिस्तान की घटिताई आई है।